الأنبياء والمرسلين وعلى آله وأصحابه أجمعين أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا توبوا إلى الله توبة نصوحا صدق الله مولانا العلي العظيم मुसलमान भाइयों इंसान जे मुआमलात जे मथा उन जे अमलन जो तमाम बड़ो असर रहंदो आहे जेके आमाल कयूं था कमकार कयूं था चंगा आहिनि मठा आहिनि बुरा आहिनि सुठा आहिनि असांजी ज़िंदगी जे मथा ऐं उखरवी मामलात जे मथा उन्हनि अमलनि जो तमामु वॾो असर हूंदो आहे जे भला अमल आहिनि चङा अमल आहिनि अल्लाह ताला सां शिरक न आहे अल्लाह जी इबादत आहे मदीने वाले साईं जी इताअत आहे इत्तिबा आहे रसूल आहे सुन्नत जी पैरवी आहे यकीनन यो अल्लाह जे रसूल जी इताअत करण वारो बानो खुशहाल ऐं सुहिणी ज़िंदगी गुज़ारींदो आहे जॾहिं असांजे अमलनि में गुनाहनि जी शमूलियत थियणु शुरू थिए बदकारियुनि ऐं बदअमालियुनि जी मिलावट थियणु शुरू थिए त उन बदअमालियुनि जे करे इंसान जे हयात खे अल्लाह ताला तंग करे छॾींदो आहे अमलनि जो तमामु बुरो असर बुरनि अमलनि जो पवंदो आहे न सिर्फ़ दुनियावी मामलात में बल्कि उखरवी मामलात में दुनिया में अल्लाह ताला जी कुर्बत खां माण्हू परे थी वेंदो रसूल आज़म सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे दीन खां माण्हू परे थी वेंदो बज़ाहिर नज़र ईंदो मां व्याज वठां थो रिश्वत वठां थो तो उनमें माल दौलत अचे पई सिर्फ दुनिया ही सब कुछ ना है इंसान जा ॿिया मामलात आहिनि तस्कीन क़ल्ब आहे रूह जो सुकून आहे दुखनि दर्दनि खां निजात आहे कर्ज़नि ऐं मर्ज़नि खां दूरी आहे इहे मामलात आहिनि के माण्हू वटि कसरत माल ॾिसी असां सम्झंदा आहियूं त इन जी ज़िंदगी ॾाढी सुखी थी गुज़रे इहो ॾाढो सुहिणी ज़िंदगी पियो गुज़ारे हालांकि तव्हां उन खां पुछा कयो उन जी ज़िंदगी गुज़रे कीअं पई उन जा मामला तय कीअं पिया थियनि जेतिरो घणाई ईंदी आहे उन सां आज़माइश ओतिरी वधीक ईंदी आहे इहो सबबु आहे बदअमालियुनि जे करे पर माल जी कसरत हुजे उन सां गॾु अमाल जी कसरत हुजे भलनि कमलनि जी कसरत हुजे त उहा ज़िंदगी मुंहिंजी ख़ुशहाल आहे उन में अल्लाह ताला जी रहमत आहे नेमत आहे बरकत आहे इनायत आहे सुभान अल्लाह बदअमालियूं इंसान खे अल्लाह जे साम्हूं ऐं मदीने वारे साईं जे साम्हूं मखलूक जे साम्हूं ख़राब करे छॾींदियूं आहिनि उन जी हैसियत विञाइजी वेंदी आहे उन जी फ़ौक़ियत खे अल्लाह ख़तमु करे छॾींदो आहे जेको बदअमाल आहे इन बुरनि अमलनि खां बचण जो या उन जे बुरनि असरात जो जेको बुरा असरात आहिनि उन जो ख़ात्मो अल्लाह जे क़ुर में ॿुधायो हर आदम जो औलाद खाती आहे ईअं न आहे को गुनाह करे नथो सघे को ख़ता करे नथो सघे मखलूक में ॿिनि क़िस्मनि जी मखलूक अहिड़ी आहे जेका गुनाह न कंदी आहे उन्हनि खे अल्लाह मासूम बनायो हिकिड़ा अल्लाह जा मलाइक ॿिया अल्लाह जा नबी ऐं मलाइक उन्हनि गुनाह जो तसवुर न कबो से मासूम आहिनि नबीअनि ऐं मलाइकनि खां अलावा बाक़ी जेका मखलूक आहे जिन आहिनि इंसान आहिनि कहिड़ी मखलूक आहे से ख़ता कंदा आहिनि गुनाह कंदा आहिनि उन्हनि खां गुनाह सरज़द थी सघनि था उन्हनि गुनाहनि जो असर उन्हनि जे मथां पवंदो आहे अल्लाह जे हबीब अरबी मुजीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सही बुखारी शरीफ जी हदीस आहे कुल्लु इब्नु आदम ख़त्ताऊन आदम जो समूरो औलाद खाती आहे समूरो औलाद गुनाह करण वारो आहे पर खैरुल
माफ़ी वठंदा आहिनि। जॾहिं को गुनाह थी वञे, इहो इंसान जी फितरत आहे, गुनाह थी वेंदो आहे, ख़ता थी वेंदी आहे। बज़ाहिर माण्हू सम्झंदो आहे त मुश्किल थी वई, हे कमु थी वियो, हाणे अलाए छा थींदो। मुआशरती मामलात हूंदा आहिनि, माण्हुनि जूं नज़रूं हूंदियूं आहिनि, को ऐब ज़ाहिर थी पवे, को गुनाह ज़ाहिर थी पवे, माण्हू जे साम्हूं ज़ाहिर थी वञे। अल्लाह ऐब लिकाए छॾे थो, पर माण्हू ऐब कोन लिकाईंदा आहिनि, माण्हू गुनाह कोन लिकाईंदा आहिनि। इंसान जी आदत आहे त ॿिए जे गुनाह खे ज़ाहिर करे, नमूदार करे ॾेखारे। अल्लाह जो हबीब तो फरमाए त तव्हां उन्हनि बदामालनि जी शामत खां जे बचणु चाहियो था, पंहिंजा ऐब ज़ाहिर कराइण नथा चाहियो, मुआशरे में पंहिंजी इज़त बरक़रार रखणु चाहियो था, अल्लाह वटि तव्हां सरगुज़र थियणु चाहियो था, गुनाह थी वेंदो, ख़ता थी वेंदी। गुनाह इंसान जी आदत आहे, फितरत आहे। वो अबे आदम खां वठी इहो सिलसिलो हलंदो पियो अचे। अल्लाह जी किथे न किथे बेफ़रमानी थी वेंदी आहे, पर भलो बेफ़रमान उहो आहे जेको बेफ़रमानी ते रुजू करे अल्लाह खां माफ़ी वठण वारो हुजे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। आदमी जी पहचान अल्लाह ॾे रुजू करण आहे। सुभान अल्लाह। जेको गुनाह करे, ख़ता करे, वरी उन जे मथां मग़रूर थी बीहे, ॾढ ॾेई बीहे, उन जे मथां ॾाढ कुर्सी करे बीहे, इहो इंसान न, इहो शैतान आहे। शैतान गुनाह कयो न, अल्लाह ताला फरमायो सभई आदम खे सजदो कयो, हे इंसानो सभई आदम खे सजदो कयो। हज़रत जिब्रील अमीन सभिनी खां पहिरियां आदम जे आदम झुकी वियो। सुभान अल्लाह। उन खां बाद में ॿिया मलाइक झुकिया। अल्लाह ताला फरमायो जिब्रील तो मुंहिंजे हुकुम जी पाबंदी ऐं ताबेदारी में अॻराई कई आहे, मां अल्लाह तोखे मलाइकनि जो सरदार बनाया थो। सुभान अल्लाह। भले में भली ड्यूटी मलाइकनि में, भले में भली वॾे में वॾी जेका ड्यूटी सभई मलाइकनि जूं ड्यूटियूं अल्लाह विरायूं, के मींहं वसाइण वारा मलाइक आहिनि, के साईं जा अज़ाब जा मलाइक आहिनि, के रहमत जा मलाइक आहिनि, के नेकी ॻणण जा मलाइक आहिनि, के अमान ॻणण वारा मलाइक आहिनि, के अज़ाब नाज़िल करण वारा, के अज़ाब लाहिण वारा। अल्लाह वटि ड्यूटियूं विरायूं, के आसमान जा मलाइक, के ज़मीन जा मलाइक, कंहिंजी ड्यूटी अर्श ते आहे, कंहिंजी फर्श ते आहे। हीअ अल्लाह जे मलाइकनि जी ड्यूटी विरायल आहे। पर जिब्रील जी ड्यूटी आहे जो अल्लाह जो पैगाम अर्श मुअल्ला ते वेही ॿुधी ऐं मलाइकनि खां अल्लाह जो पैगाम खणी नबियनि वटि ईंदो हुयो, वही खणी ईंदो हुयो, मदीने वारे साईं जो अचे दीदार कंदो हुयो। अल्लाह फरमायो जिब्रील तोखे इहो शान ॾियां थो जो मुंहिंजे महबूब खे मूं अल्लाह हिकु दफ़ो अर्श ते घुरायो, तोखे बार बार मुंहिंजे हबीब जो दीदार कराईंदुसि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हुआ ॾिसो न अल्लाह ताला जे हुकुमनि ते तकड़े अमल करण में, जीअं हुकुम ॿुधो तकड़े उन जे मथां अमल करण में अल्लाह केॾी वॾी महिरबानी थो फरमाए। सुभान अल्लाह। जिब्रील खे को बि मलाइक एतिरा दफ़ा महबूब करीम जी दरबार में न आयो जेतिरो जिब्रील में आयो। सुभान अल्लाह। हबीब करीम फरमायो मुंहिंजे रोज़े अनवर ते, मुंहिंजे गुंबद खज़रा ते, मुंहिंजी मज़ार अक़दस ते रोज़ानो सुबह जो 70,000 मलाइक हाज़िरी भरण जे लाइ ईंदा आहिनि। सुभान अल्लाह। सुबह खां वठी शाम ताईं, सुबह खां वठी सिज उभरंदो आहे, सिज लहण ताईं उहे मलाइक मुंहिंजे गुंबद खज़रा जे चौधारी बीही, मुंहिंजे मज़ार अक़दस जे चौधारी बीही मूंते सलात ऐं सलाम पढ़ंदा आहिनि। सुभान अल्लाह। तां जो शाम थी वेंदी आहे, जॾहिं सिज लहंदो आहे, इहे 70,000 मलाइक वेंदा आहिनि, वरी राति जा ॿिया 70,000 मलाइक रहंदा आहिनि। सॼी रात में 70,000 मलाइक ते भी दुरूद सलाम पढ़ंदा आहिनि, वरी उहे ॿिए ॾींहुं सुबुह जो वेंदा। पर जेको हिकिड़ो दफ़ो मलाइक आया मदीने पाक में महबूब जी मज़ार जी हाज़िरी ते, वरी क़यामत ताईं उन्हनि खे मौक़ो कोन मिलंदो, वरी उहे क़यामत ताईं न ईंदा। हिकिड़ो दफ़ो आया से आया, पर जिब्रील जो नसीब ॾिसो जो रोज़ महबूब हुया, अॼु ताईं मदीने वाले साईं जे दरबार में रोज़ हाज़िरी ॾियारींदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वरी जो सुभान अल्लाह। मुझे मुर्शिद दिल पर साईं ने हदीस के बयान कयो त जिब्रील वईंदो आहे सैयद जी सलामियते, फलकन ता अचन फौजूं गोहर जी गुलामीअ ले, मेलो मतल हरदम ओ मेलो मतल हरदम, हर वार मदीने
जे दर जी तकड़ी तकड़ी हाज़िरी मेहरबानी उन्हनि खे मिलंदी जेको तकड़ो अल्लाह जे हुक्म जो ताबेदारी कंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेके मलाइक हुया अल्लाह हुक्म ॾिनो आदम खे आदम झुकी वञो सजदो कयो इल्ला इब्लीस अबा सब मलाइक झुकी विया पर हिकिड़ो इब्लीस मलऊन शैतान उन सां मुंहिंजा सजदो न कयो, उन बेफ़रमानी कई। छा थो चए मां इब्लीस अज़ाज़ील नालो हुयुसि, अज़ाज़ील असुल नालो अज़ाज़ील हुयुसि। मां अज़ाज़ील अल्लाह जे मलाइकनि खे सेखारण वारो इबादत मूं सेखारी, बंदगी मूं सेखारी, मलाइकनि खे झुकण मूं सेखारियो। हेॾी अल्लाह जी इबादत कई। रिवायतुनि में चवंदो 1 लख साल इबादत कई हुई अल्लाह जी, 1 लख साल। हीअ जेका ज़मीन ठही न, ज़मीन जो को अहिड़ो खितो कोई बाली कोई इंच को गज़ न हुयो जिते शैतान सजदो न कयो हुयो। बारी बारी में सजदो कयल आहे शैतान जो। अल्लाह ताला खे चई त जे तो आदम तूं चव तो अल्लाह खे सजदा कयां, हिकु न 100 सजदा लख सजदा तोखे कंदुसि, आदम खे सजदो कोन कंदुसि। अल्लाह ताला नाराज़ हो जो अल्लाह जो हुकुम त न मञई पर हुकुम न मञण ते ॾाढो रुसी करे बि रहियो। अल्लाह फरमायो निकिर मुंहिंजी जन्नत मां, निकिर मुंहिंजे आसमाननि मां, तूं मलऊन आहीं, लहीन आहीं, तोखे तुंहिंजी मूं अल्लाह वटि का चाह न आहे, तूं मूं अल्लाह वटि तरियल आहीं। अल्लाह अकबर कबीरा। हिकिड़ो इब्लीस हुयो, ॿियो हुयो हज़रत आदम अलैहिस्सलाम। अल्लाह फरमायो जन्नत जो दाणो न खाइजां। क़ुर में इहो निज पिट क़ुर जे नज़र में बयान थियल आहे। अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयो। हबीबन अल्लाह ताला फरमायो त मूं पंहिंजे हथनि सां आदम जो जिस्म तयारु कयो। वरी सुभान अल्लाह। मिटीअ ऐं पाणीअ खे मिलाए अल्लाह ताला आदम जो जिस्म अक़दस तयारु फरमायो। सुभान अल्लाह। जिब्रील खे अल्लाह फरमायो ज़मीन जे खितनि मझां मिटी खणी आ, जेको माण्हू जिते साईं करीमन फरमायो जे माण्हू जी जितां मिटी खजंदी आहे उहो माण्हू उते दफ़न थींदो आहे। तव्हांजी ॼमण पैदाइश मातरी में थी आहे पर तव्हांजी मिटी खजियल आहे जन्नतुल बकी मां, मदीने पाक मां। चओ सुभान अल्लाह। मौत ईंदो न तव्हां किथे बि हुजो क़ब्र तव्हांजी जन्नतुल बकी में ठहंदी। अल्लाह ताला इहो फ़ैसिलो करे छॾियो जेको माण्हू जितां मिटी निकिती उहो उते वञी दफ़न थींदो। सुभान अल्लाह। कल्ह जी ॻाल्हि आहे त उते मस्जिद नबवी में साईं करीमन जी दरबार में हिकिड़ो माण्हू वॾी उमिरि वारो हुजे, वॾी उमिरि वारो झूनो हुजे, सलाम पढ़ी निकितो, मवाज शरीफ़ मां सलाम पढ़ी निकितो आहे। सलाम पढ़ी ऐं कदमैन शरीफ़नि में बीठो, उते दम परवासी वफ़ात करे। अल्लाह खुश नसीबी ॾिसो, सलाम पढ़ी आयो, नबी जो दीदार करे आयो, महबूबन जे कदमनि में पहुतो, उते से दम परवास। सुभान अल्लाह। मौत दई हो रश केड़े मौत दे करे साईं करीमन फरमायो जंहिंजी जितां मिट्टी निकिरंदी आहे उहो उते वञी दफ़न थींदो आहे। पर आदम अलैहिस्सलाम जी मिट्टी मुबारक हिकु जाइ तां न निकिती हुई। जिब्रील खे अल्लाह फरमायो ज़मीन जे तमामु खितनि मां थोरी थोरी मिट्टी खणी आ, पोइ अफ्रीका, अमेरिका, एशिया सभिनी मां खणी आयो। पोइ आदम जे औलाद मां के गोरा, के चिट्टा, के ॻाढ़ा, के कारा, के अच्छा। अफ्रीका जे माण्हू कारा 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 वरी बि खणनि, वरी अंग्रेज गोरा 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 वरी बि गोरा। सम्झो था, हे असां वरी एशिया वारा कणकाए रंग जा माण्हू। इहो आदम अलैहिस्सलाम जी मिट्टी जितां खजी न उन मझां औलाद पैदा थियो, इंसान पैदा थियो, उन जो रंग नस्ल आदम खां ई शुरू थियो आहे। जॾहिं आदम जो चेहरो ठही, जिस्म ठही तयारु थियो, सैयदना आदम तो फरमाया पहिरीं नज़र मुंहिंजी अर्श मुअल्ला ते पई। जीअं जो ॾिठमि त अर्श जे कुंगरनि ते लिखियलु हुयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। या रसूलल्लाह, पहिरीं नज़र आदम जी अल्लाह जे नाले जे मथां पई। अल्लाह फरमाया आदम तूं जन्नत में रह, हाणे तूं जन्नत में खा पी जेका नेमत वणे उहा खा, पर इन दाणे जे वेझो न वञ। इहो दाणो जेको अथई इन दाणे जे क़रीब न वञ, कणक जो दाणो हुजे इन जे वेझो न वञ, बाक़ी सभु नेमतूं तुंहिंजियूं आहिनि। आदम अलैहिस्सलाम जन्नत में रहियो, पोइ ॾिठई त हर शइ जो जोड़ हुयो, जोड़। जे
हर शइ जो जोड़ हुयो। आदम चयो मुंहिंजा मौला सभिनी जो जोड़ ठाहियो अथई, मां आदम अकेलो रहिजी वियो आहियां, मां त न आहियां, मुंहिंजो जोड़ कोन्हे। हकीकत करीम फरमायो त अल्लाह ताला आदम खे निंड ॾिनी, आराम कराई, निंड ॾिनी। उन निंड में हज़रत आदम जी खपी पासरा जी मां अल्लाह ताला गोश्त हड चम जो टुकड़ो हिकिड़ो कढियो, उन मञा सईदा हवा साइण खे पैदा फरमाई। सुभान अल्लाह। ॾाढी हवा साइण उन आदम जे जिस्म मझां सुभान अल्लाह पैदा थी। सईदना आदम अलैहिस्सलाम जी जीअं जो अख खुली त बीबी हवा जे मथां नज़र पियसि। पहली अख खुली हुयसि अल्लाह जे मथां नज़र पियसि, ॿी अख खुले त हवा जे मथां नज़र पियसि। सुभान अल्लाह। जीअं जो नज़र पियसि अल्लाह ताला आदम में वरी ख्वाहिश रखाई, जिनसे मुखालिफ जी तमन्ना पैदा कई, कुर्बत जी ऐं साईं मुंहिंजा ख्वाहिश पैदा कई। आदम अलैहिस्सलाम करीब वधियो, अल्लाह फरमायो आदम ईअं वेझो न वञ, ईअं वेझो न वञ, अॻ में हक़ मार अदा करणो पवंदुई, अवल ॾियणो पवंदी। अर्ज़ कई मुंहिंजा मौला हक़ मार मूं वटि का आहे कोन छाञा कि हक़ मार में मुंहिंजे दिलबर नबी जे मथां 10 मरतबा सलात व सलाम पढ़, दुरूद पढ़, तुंहिंजो हक़ मार अदा थी वेंदो। सुभान अल्लाह। जिब्रील जो निकाह हो, आदम जो निकाह हो, जिब्रील पढ़ायो ऐं उन में इन निकाह में हक़ मार अदा थियो, मदीने वाले साईं जे मथां दुरूद पढ़। माना असां सभई जेके इंसान पैदा थिया आहियूं से मदीने वाले साईं जे मथां सलात पढ़ण जी बरकत सां पैदा थिया आहियूं। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मर्द पंहिंजी ख्वाहिशुनि ते कंट्रोल करे वेंदो आहे, पर औरत में जज़्बात हूंदा आहिनि। सम्झो था, उहो पंहिंजे जज़्बात जे मथां कंट्रोल न करे सघंदी आहे, ज़ब्त हासिल न करे सघंदी आहे। बीबी हवा साइण खे किसो तवील आहे, शैतान मलऊन अचे विसविसा विधा, साइण उहो दाणो खाधो ऐं कुझु रखे। शैतान अची चयो त हवा अल्लाह ताला तव्हांखे जन्नत मां कढणु चाहे थो, इहो दाणो जे खाईंदीअ त तूं जन्नत मां कोन निकिरंदी, न पोइ तुंहिंजो घोट आदम निकिरंदो, इहो दाणो खा। उन जी ॻाल्हियुनि में अची सईदा साइण दाणो खाधो, आदम अलैहिस्सलाम आयो, उनखे पोइ साबुन सब ॾंद था कढो, सभु सताया वेठा आहियो। सुभान अल्लाह। ज़ात जे साम्हूं इंसान अक्सर तौर ते मजबूर थियो वञे। सो जेॾी महिल सईदा हवा सां अर्ज़ कयो, ॻाल्हि कई, हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम दाणो खाई वेठो। दाणो जो खाधई त अल्लाह ताला खे गुस्सो अची वियो, रब खे ॾमर अची वियो। मामला हुया जेके अल्लाह ताला जे राज़ जूं ॻाल्हियूं आहिनि, छो खाधई, हालांकि नबी हुयो, नबी मासूम आहिनि, मासूम आहिनि, ख़ता आहिनि, ख़ताऊं, निस्यान, इस्यान, हर शइ नबीअनि खां माफ़ आहे, पर अल्लाह खे अहिड़ो गुस्सो आयो, रब फरमायो आदम निकिर मुंहिंजी जन्नत मां। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे बि हवा खे जन्नत मां हेठि लाथो वियो, हत्ता के जिस्म अतर में जेके कपिड़ा वेस वॻा पातल हुया न, से बि अल्लाह लहराए वरिता। आदम जे जिस्म तां कपिड़ा बि लहराए वरितई। अल्लाहु अकबर कबीरा। हदीस मुबारका में सैयदना आदम अलैहिस्सलाम वणनि जा पन हासिल करण जे लाइ वियो त उन मां कुझु ॻंढे ठाहियां त पंहिंजी शर्मगाह लिकायां, पंहिंजी जसद खे लिकायां। वणनि मां पन हासिल करण जी कोशिशि कई, पर पन वेझो न पिया अचनि, वण मुंहुं मोड़े पिया वञनि। अल्लाह जो अमर आहे, आदम खे पन बि न आहे ॾियणो। हदीस मुबारका में आहे ज़ैतून जो वण, जॾहिं उनजी शाख ॾे हज़रत आदम हथ वधायो त उहो ज़ैतून जी शाख झुकी आदम जे आॾो हाज़िर थी। मुंहिंजूं हड़ई शाखूं आदम तुंहिंजे लाइ हाज़िर आहिनि, जेतिरा वणई ओतिरा पन हासिल कर। आदम पन पढ़िया, अल्लाह फरमायो ज़ैतून आदम खे पन छो ॾिनई, जॾहिं मूं मना कई हुई। अर्ज़ कई मुंहिंजा मौला मूं आदम खे न ॾिना पन, उनजी पेशानी में तुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा करीम जो नूर पियो चिमके। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हे मुंहिंजा मौला आदम खे पन कोन ॾिना हुयमि, आदम खे उन सुवाल कयो, उनजी पेशानी मां तुंहिंजे हबीब जो नूर नज़र आयो, उन नूर जे सदके मूं ए मुंहिंजा मौला मुंहिंजो तुंहिंजे हबीब जो नूर मूं वटि अचे, वरी ख़ाली मोटी वञे, समूरा पन हवाले करे छॾिया। अल्लाह अहिड़ो ख़ुशि थियो, रब फरमायो मुंहिंजे नबी जो नंद सुञातो अथई, ए ज़ैतून हाणे तूं ज़मीन जो दरख़्त नाही, मां अल्लाह तोखे जन्नत जो दरख़्त बणाया।
ज़ैतून जे वण जो ऐं तूर सीना जो इन जा कसम ख़ुद अल्लाह क़ुरान में कया है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम लथो हुयो त सरांदी जंहिंखे अॼुकल्ह श्रीलंका सॾींदा आहिनि इन जाइ ते नाज़िल थियो हुयो। इतां खां हलियो पहिरें पंध मक्का मुकरमा में जिते जबल रहमत आहे। जबल रहमत मक्का मुकरमा में अरफात आहे जिते हाजी हज 9 ज़ुल्हज जे ॾियारे हज पढ़ंदा आहिनि। इन जाइ ते सैयदना आदम अलैहिस्सलाम इन जबल रहमत जी टकरी जे मथां वेठल हुयो, सिर सजदे में हुयो, रोंदो रहियो। अल्लाह ताला खे अर्ज़ कंदो रहियो, अर्ज़ पे कयमि त शैतान में इंसान में फर्क इहो आहे, हुन ग़लती कई, तकब्बुर कयो, हिन ग़लती कई, साफ़ थी वई। अर्ज़ कई मुंहिंजा मौला गुनाह थी वियो आहे, तूं माफ़ी अता फरमा। सुभान अल्लाह। दुआ इहा घुरी, रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ए मुंहिंजा मौला असां पंहिंजी जानुनि ते ज़ुल्म करे वेठासीं, ए मुंहिंजा करीम रब असां ख़ताऊं करे वेठासीं। हाणे जे तूं अल्लाह बि रहम न फरमाईंदे, ए मुंहिंजा मौला जे तूं रहम न कंदे, बाज न कंदे, बख़्श न फरमाईंदे, असांखे माफ़ी न ॾींदे त असां खसारे वारी क़ौम मां बणिजी वेंदासीं, तबाह थी वेंदासीं। अल्लाह खे आदम जा इहे इज्ज़ ऐं इनकसारी वारा लफ़्ज़ वणिया। सुभान अल्लाह। हुन तकब्बुर कयो, हिन आजिज़ी कई। रब फरमायो व इबादुर रहमानिल्लज़ीन यमशून अलल अर्दि हौना। रहमान जा बाना उहे आहिनि जेके ज़मीन ते आजिज़ी ऐं इनकसारी सां हलंदा आहिनि। इज्ज़त ऐं इनकसारी करण वारो बानो अल्लाह जो महबूब बणिजी वेंदो आहे। लॻी वञो त सभई सुहागणियूं सभिनी गिचियार पसण तारण पिरियल वॾा कयूं सिंगार, पर मिलियो उन्हनि यार हेठायूं हलन जे। सभई सुहागणियूं सभिनी गिचिया हस पसण तारण पिरियल वॾा कयूं वस, पर ढोल तनी जे गस हेठायूं हलन जे। आदम जी आजिज़ी बणी, आदम जी आजिज़ी अल्लाह खे बणी, एड़ी बणी जो अल्लाह ताला जिब्रील खे अमर ॾिनो, ओ जिब्रील वञ जबल रहमत जे भर में भी अज़ान चओ, अज़ान जे अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह जी अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह। सुभान अल्लाह। नबी जो नालो कन्ने पियो चओ सुभान अल्लाह। मुंहिंजे महबूब जो नालो जो कन्ने पियो। आदम अलैहिस्सलाम अर्ज़ कयो, मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा करीम रब इन मुहम्मद जो वास्तो अथई, इन हबीब जो वास्तो अथई, मूंखे माफ़ी अता फरमा। रब फरमायो ओ आदम कैफ तारफ मुहम्मद व अना लम अखलुकुहु। मुदा आदम के पैदा ही न कयो आहे तो कीअं मुंहिंजे महबूब खे ॼातो। अर्ज़ कई जीअं जो अख खुली हुई तुंहिंजे नाले सां गॾु उन हबीब जो नालो लिखियल ॾिठो हुयो। करीम रब इन जे सदके मां फरमा। अल्लाह फरमाए पहिरें ॾींहुं इन हबीब जो वसीलो विझी अची हा, मां अल्लाह पहिरें ॾींहुं तोखे बख़्शे मां फरमाए छॾियां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हिकड़ी साह हुई, हिकड़ी आदम जी, हिकड़ी सरदार वाली, हिकड़ी बेफरमानी की सॼी ज़िंदगी में हिकड़ी साहब थी वई, हिकड़ो हुकुम भॼी, हिकड़ो हुकुम जी समुझा भञ करी कयई। 350 साल रोंदो रहियो उन हिकड़ी साहब जो एॾो असर थियो आदम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी जे मथां। असां रोज़ गुनाह था कयूं, असां रोज़ ख़ताऊं था कयूं, रोज़ अल्लाह जो बेफ़रमानी था कयूं। सुबुह सां उथंदे ॾाढी दोस्तरो फेरींदासीं, सुबुह सां उथंदे फजर नमाज़ अदा कंदासीं, सुबुह सां उथंदे अवल इरादो कंदासीं त
ते हे गुनाह जो कम कंदासी हे कंदासी हे खताऊं कंदासी ये इरादो ना वो गुनाह कंदा आहियूं असां उन खता में असां मुब्तला थींदा आहियूं ऐं पोइ वरी दुआ घुराईंदासीं साईं दुआ घुरो कर्ज़ वकोड़े विया मर्ज़ वकोड़े विया ये थी वियो मूं अर्ज़ कयो पहिरियां ई इंसान जे अमलनि जो असर उनजी ज़िंदगी जे मथां हूंदो आहे जे भला अमल कंदे त तुंहिंजी ज़िंदगी जे मथां भलो असर थियण वारो आहे जे खता थी वञे गुनाह थी वञे आदम अलैहिस्सलाम जो जेको वाक़ियो बयान कयूं न त उन खता जो जेको असर थींदो आहे उन मां निजात इस्तिग़फ़ार ऐं तौबह जे ज़रिए नसीब थींदी आहे तूबू इलल्लाह तौबतन नसूहा ओ आदम जा औलाद ओ मोमिन तौबह कर अल्लाह दे पर इए तौबह कर जो जे तौबह खां बाद में वरी को गुनाह जो कम न हुजे अल्लाह का माफ़ी वठो मुंहिंजा मौला गुनाह थी विया बख़्श फरमा माफ़ी वठ पोयां वरी इरादो कर त वरी इन गुनाह जे वेझो कोन वेंदासीं चओ सुभान अल्लाह हिकिड़ो गिलास पानी जो हुजे तवज्जो जो उन में कारी मस भरियो गिलास सॼे में कारी मस उनखे टोंटी जे हेठां खोले छॾियो गिलास भरियल आहे शीशे जो गिलास हुजे वरी तजुर्बो कजो मस भरियल हुजे या कारो पानी किचरे वारो पानी भरियल हुजे टोंटी खोले छॾियो वो पवंदो पियो पानी ताजो वो कारी मस साफ़ शफ़ाफ़ पानी में तब्दील थी वेंदी हाओ ईअं थींदो न पेप्सी जी बोतल आहे मथां टोंटी खोले छॾियो कारो रंग अथसि पानी पियो पवंदो ताजो वो अंदर जेका काराण आहे सा सॼी निकिरी वेंदी अञा वधीक विझंदे उन मां उहा पेप्सी जी ख़ुशबू ख़तम थी वेंदी निच पिच पानी जी सुराण अची वेंदी मदीने वारे साईं फरमायो इंसान जी दिलि बि गुनाह कंदे कंदे कारी थी वेंदी आहे स्याह नुक़्ता पइजी वेंदा आहिनि हर गुनाह सां जॾहिं माण्हू इस्तिग़फ़ार कंदो आहे तौबह कंदो आहे अल्लाह खां माफ़ी वठंदो आहे मुंहिंजे दिलि पर नबी फरमायो उनजी कारी दिलि खे अल्लाह पाणीअ वांगुरु शफ़ाफ़ ताज़ो साफ़ सुथरो बनाए छॾींदो आहे मुंहिंजा अदा मुंहिंजा मिठा मुंहिंजा भाइरो मुंहिंजा दोस्तो हे मुंहिंजा अहले मोहल्ला हे मुंहिंजा प्यारा मातरी जा दोस्तो अज़ीज़ो अकारिब मुंहिंजा अज़ीज़ो पंहिंजी दिलि खे साफ़ सुथरो बनायो तौबह जो बुहारो हणो तौबह लाइ बि थियो अल्लाह ॾे रुजू कयो रब खां माफ़ी वठो हे जहान बि बाबा त हो जहान बि इंशाअल्लाह तव्हां बणजी गुनाह थी वेंदो मूं अर्ज़ कयो पहिरियां गुनाह थी वेंदा आहिनि पर जॾहिं ख़ता थिए त उनजे मथां मज़बूत थी न बिहो ॾाढो मुड़सी न कयो जहिड़ो थी वियो फसाद थी वियो बदकारी थी वई गुनाह थी वियो कूड़ ॻाल्हाइजी वियो गिला ऐं गीबत थी वई फौरन गुनाह खां बाद में अल्लाह खां माफ़ी वठो उनजो असर तव्हांजी ज़िंदगी तां लही वेंदो भला ॿियो कुझु नथा करे सघो मस्जिद में अचो को गुनाह थी वञे इंसान खे ख़बर आहे गुनाह हे नेकी आहे जॾहिं को गुनाह थी वञे मस्जिद में अची ॿ रकातूं नफ़िल निमाज़ पढ़ो नफ़िल नियत कयां दोस्त निमाज़ तौबह जी पढ़ा ख़ुदा ताला मूं कातुल्लाह शरीफ जे इन नियत सां नफ़िल पढ़ी पहिरीं रकात में कुल या अय्युहल काफ़िरून ॿी रकात में कुल अल्लाह या पढ़ी सलाम फेरियो पोइ दुआ घुरो मुंहिंजा मौला मां बानो आहियां मूंखां ही ख़ता थी वई आहे मूंखे माफ़ी अता कर तूं बख़्शणहार आहीं माफ़ी ॾियण वारो आहीं इंशाअल्लाह इन दुआ घुरण सां तुंहिंजी ज़िंदगी जे मथां जेके बुरा असरात उन गुनाह जा पवणा हूंदा अल्लाह ताला इन इस्तिग़फ़ार करण जे सदके लाइ माफ़ फरमाए अल्लाह ताला शाह असांखे मुश्किलातुनि खां महफ़ूज़ फरमाए गुनाहनि करण खां महफ़ूज़ फरमाए जे ख़ताऊं थी वञनि त अल्लाह ताला असांखे ताइब थियण वारनि तव्वाबीन ऐं मुस्तग़फ़िरीन जी जमात में शुमार फरमाए अक़ूलु क़ौली हाज़ा फस्तग़फ़िरुल्लाह ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फस्तग़फ़िरूहु इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम व आख़िरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور انفسنا ومن سيئات اعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد ان لا اله الا الله وحده لا شريك له ونشهد ان محمدا عبده ورسوله قال النبي صلى الله عليه وسلم ارحم امتي بامتي ابو بكر واشدهم في امر الله عمر واحياهم عثمان واقضاهم علي
وسيدة شباب أهل الجنة الحسن والحسين وسيدة النساء أهل الجنة فاطمة وسيد الشهداء حمزة اللهم اغفر للعباس. عباد الله، قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم وخطابه العظيم في شان حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. قال النبي صلى الله عليه وسلم من صلى علي مرة صلى الله عليه 10 مرات. اللهم صل على محمد وآل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وآل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم أيد الإسلام والمسلمين والفراية الجهاد والدين. اللهم كل من أرادنا وأراد المسلمين بسوء فاشغله بنفسه واجعل كيده في نهره واجعل تدميره في تدميره. اللهم عليك بأعداء المسلمين. اللهم شتت شملهم وفرق جمعهم وكسر شوكتهم وزلزل أقدامهم ودمر ديارهم. اللهم أرنا عجائب قدرتك يا رب العالمين. اللهم انصر الإسلام والمسلمين. اللهم انصر أخواننا الفلسطين يا رب العالمين. اللهم انصر المسلمين في فلسطين. اللهم أيد الإسلام والمسلمين في فلسطين. اللهم حرر الأقصى والفلسطينيون يا رب العالمين. عباد الله رحمكم الله، إن الله أمركم بأمر عظيم. إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون. اذكروا الله العظيم الجليل الجبار يذكركم وادعوا يستجب لكم ولذكر الله تعالى أعز وأجل وأتم وأكبر والله يعلم ما تصنعون.